भली आहियां सुभान खोसो। नाज़रीन, अॼु ज़िक्र कंदासीं त अफ़गाननि ख़िलाफ़ सॼे मुल्क में ऑपरेशन जारी आहे। हुकूमत इहो फ़ैसिलो कयो त अफ़गानी हाणे मुल्क छॾे पंहिंजे जेको आहे ॾे हलिया वञनि। सिंध में बि अफ़गाननि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू थियो। जेका अफ़गान बस्ती हुई कराची जी, उनखे मसमार कयो वियो। उनखां पोइ अफ़गानी पंहिंजो सामान खणी पंहिंजे ॾे लाइ रवाना थिया। पर हिन वक़्त जी सूरत हाल इहा आहे त जेका होल्डिंग कैंप आहे जेकाबाद, जिते सिंध जो आख़िरी शहर आहे, उनखां पोइ हू बलोचिस्तान जी हदनि में दाख़िल थींदा। होल्डिंग कैंप में उन्हनि खे तरसायो वेंदो आहे। अञा ताईं जेके वॾी तादाद में जेको अफ़गान बस्ती खां अफ़गानी निकिता, उहे अञा ताईं होल्डिंग कैंप पहुची न सघिया आहिनि। हिन वक़्त ताईं अफ़गानी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लिकी विया आहिनि, पर सरकार अफ़गाननि खे पंहिंजे ॾे मोकिलण लाइ संजीदा नज़र न पई अचे। छो आख़िर हुकूमत जी जेका संजीदगी ज़ाहिर न पई थिए? उन सां गॾोगॾु अॼु जेका सरेंडर पॉलिसी आहे, उन में जेके धाड़ेल आहिनि उहे हथियार फिटा कंदा ऐं कानून जेके उनजे मथां केस आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾींदा। अॼु पहिरें मरहले जी तकरीर थी आहे। शिकारपुर में 50 खां वधीक जेके मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हुया जवाबदार ॾुआरी धाड़ेल, उन्हनि अॼु हथियार फिटा कया आहिनि। छा इहा जेका सरेंडर पॉलिसी आहे, इन सां ख़ासि तौरु शिकारपुर, कश्मीर, घोटकी में जेका अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, उहा केतिरी बहितर थी सघंदी? सिर्फ़ु शिकारपुर मां बि हिकु ई ज़ात जा जेके धाड़ेल आहिनि उन्हनि जो अंग वधीक आहे, जंहिंजो तालुक़ु तेगाणी बिरादरी सां आहे। शिकारपुर जा त थी विया, कश्मीर, घोटकी मां अञा ताईं धाड़ेल ग़ैर हाज़ुर आहिनि, उहे कॾहिं हाज़ुर थींदा आहिनि? सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे परवेज़ अबड़ो साहिब आहिनि, असांजा जेकाबाद जा रिपोर्टर आहिनि, साहिल जोगी साहिबु सखर जा रिपोर्टर आहिनि, अज़ीम बारेजो साहिबु असांजा जामशोर जा रिपोर्टर आहिनि। कुझु देरि में ज़ाहिद नून साहिबु शिकारपुर जा रिपोर्टर असांखे जॉइन कंदा। बुलंद खान जोणजो साहिबु तर्जुमान सिंध हुकूमत, उहे बि असांखे जॉइन कंदा। परवेज़ साहिबु, तव्हां ॾे ईंदुसि, मूंखे इहो ॿुधाइजो त हितां त अफ़गाननि खे जेको आहे त जेको उनजो ॻोठु हुयो उहो ड्राए पट कयऊं, चयूं त भई हाणे अफ़गानी सिंध छॾे पंहिंजे जेको आहे त ॾे अफ़गानिस्तान हलिया वेंदा। हितां सामान खणण खां पोइ हिन वक़्त ताईं सिंध जे इतलाह आहिनि, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अफ़गानी लिकी विया आहिनि। तव्हां ई सही बहितर ॿुधाए सघो था, जेका होल्डिंग कैंप आहे हिन वक़्त ताईं उते केतिरा अफ़गानी मौजूदु आहिनि? हीअ अफ़गान बस्ती डहण खां वठी हीअ विच वारे ॾींहंनि में केतिरा अफ़गानी होल्डिंग कैंप पहुता ऐं उन्हनि खे जेको उन खां पोइ अफ़गानिस्तान जे लाइ रवानो कयो वियो? जी सुभान साहब, तव्हांजी महिरबानी। सभ खां पहिरियों त प्रोग्राम कुझु ॾींहं अॻु में तव्हां जॾहिं कयो हो त मां तव्हांखे जेकी होल्डिंग कैंप हुई जेकी 2023 में खुली, 23, 24 ऐं 25 जेको टियों फेज़ हले थो, पहिरियों फेज़ थी वियो, ॿियों फेज़ थी वियो, टियों फेज़ जेको हले थो, उन जा अंग अखर तफ़सील ॿुधा विया हुया। त हाणे उहे जुमिले जेके अंग अखर उन वक़्तु हुया 5199। त हाणे हिन विच में जेके अफ़गान कैंप खां जेके अफ़गानी जेको चयो वियो ऐं उन्हनि खे जेको आहे सो पुलिस हिते खणी अचण जे लाइ जेको आहे सो ऐं उन्हनि खे पंहिंजे ॾे मोकिलण लाइ, पर हिते इन विच में टोटल जेके आहिनि सो 42 जेके आहिनि अफ़गानी हिते आंदा विया, जिन खे जेको आहे सो बलूचिस्तान रस्ते पंहिंजे ॾे मोकिलियो वियो सख़्तु सिक्योरिटी जे हवाले सां। हाणे उन्हनि में जेके हुया मासूम ॿार हुया, औरतूं हुयूं, मर्द हुया, यानी कि फैमिलीज़ हुयूं 42 ॼणा। पर हाणे जेके अफ़गान बस्ती आहे कराची वारी या ॿियनि इलाइक़नि खां जेके अफ़गानी कराची जे ॿियनि इलाइक़नि खां जेके पुलिस जेको आहे सो खणी आई, त उहे हिते कोन आया, हिते उहे पहुता ई न आहिनि। मां पंहिंजी सोर्सिस खां जेके बलूचिस्तान जेकाबाद ऐं बलूचिस्तान जे विच ते जेके चौकियूं आहिनि या बॉर्डर एरिया जी जेकी पुलिस आहे, उन्हनि खां बि पुछियो आहे। उन्हनि चयो त ईअं त सवा सिधा ओॾे असां मोकिले ई नथा सघूं, असां परमिशन ई न आहे उन्हनि खे इजाज़त ॾियूं जेसि ताईं डिप्टी कमिश्नर जो जेकाबाद जो उन्हनि खे लेटर न हूंदो आहे, कराची जो होम डिपार्टमेंट जो उन्हनि खे लेटर कोन हूंदो आहे, जेको आहे वफ़ाक़ सरकार में हूंदो आहे, उन खां बाद में उन्हनि खे हितां छॾे ॾींदो आहे। त हाणे जेके इन विच में जेको असां प्रोग्राम कयोसीं त उन्हनि ॾींहंनि में तव्हां इहो ई सवाल मूंखां पुछो त अफ़गान बस्ती खां जेके अफ़गानी आया त उन वक़्तु बि अफ़गानी एतिरा कोन पहुता, जेको आहे सो अफ़गान बस्ती ख़ाली थी कराची जी या सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां खणी करे हिते होल्डिंग कैंप जेकाबाद जी आख़िरी आहे, हिते हिननि खे तरसायो वेंदो आहे। पोइ जॾहिं हिते 100 जे लॻभॻि थींदा आहिनि
या 50 जे लॻभॻि थींदा फैमिलीज़ हूंदियूं जंहिंमें मासूम ॿार औरतूं मर्द उहे शामिल हूंदा आहिनि। उन्हनि खे हिते नाश्तो बि करायो वेंदो आहे ऐं मंझंदि जी मानी बि खाराई वेंदी आहे, राति जी मानी ॾिनी वेंदी आहे, वरी सुबुह जो नाश्तो करे इन्हनि खे रवानो कयो वेंदो आहे। सख़्त सिक्योरिटी में पुलिस ऐं रेंजर्स जा इदारा उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि। होल्डिंग कैंप ते जेको आहे नादरा, FIA, स्पेशल ब्रांच, GIP, इहे समूरा इदारा हुते मौजूदु हूंदा आहिनि। इहा वेरिफिकेशन थींदी आहे आख़िरी मरहले जी जेकी हूंदी आहे, चेकअप वारी होल्डिंग कैंप ते थींदी आहे। सही पर हाणे सवाल हिते इहो पैदा थिए थो कि जेको तव्हां सवाल मूंखां पुछियो, इहो ई सवाल असां इंतिज़ामिया खां पुछूं था, इदारनि खां पुछूं था त उहे जेके अफ़गानी धिकिया विया कराची मां या ॿियनि शहरनि मां सिंध जे जेके जेके कुंड पासे में किथे न किथे दरचियल हूंदा, उहे हिते छो न पहुता? उहे आख़िर विया त विया केॾां विया? और मां तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, जेको असां प्रोग्राम कयो होसीं इन हवाले सां, अफ़गाननि जे हवाले सां, धारियनि जी नेकाली जे लाइ असांजो प्रोग्राम आहे। ऐं इन में असां जेको आहे सो सरकार निशानदेही कयूं था त हीअ जेके अफ़गानी जे लाइ तव्हां ऑपरेशन कयो था उनखे पंहिंजे ॾे मोकिलण लाइ, पर इनखे कुझु जेके असांजा पठान भाइर आहिनि, पाकिस्तानी जेके आहिनि, उहे असांजा भाइर आहिनि, उहे हितां जा आहिनि, उहे पाकिस्तानी आहिनि। उन लाइ असां एतिराम आहे, पर उनखे कुझु माण्हुनि सोशल मीडिया ते ग़लति रंग ॾिनो ऐं घोटकी सां तालुक़ रखंदड़ हिकिड़े पठान इंतिहाई जेको आहे सो गलीज़ ज़बान इस्तेमालु कई उन, त जेको आहे पठाननि जे ख़िलाफ़ मुहिम शुरू कयो था। उन त गॾियल सिंधियुनि खे चयो, सिंध जे माण्हुनि खे चयो, पर मां हिनखे बहितर सम्झां थो असांजो प्लेटफॉर्म बहितर प्लेटफॉर्म आहे KTN न्यूज़ जे हवाले सां, त असांखे कंहिं पठान या पाकिस्तानी सां कंहिं बि क़िस्म जो न आहे। हीउ जेको ऑपरेशन आहे या जेकी असांजी गुफ़्तगू आहे, उहे जेके परदेही आहिनि या जेके हिते आया, असां उनखे जी में जायूं ॾिनीसीं, उनखे महिमान नवाज़ आहियूं असां सिंधी, उन्हनि खे तरसायोसीं, पर जॾहिं उहे ई फ्री अफ़गानी असांजे मुल्क जा, असां माण्हुनि जा, असां सिंधियुनि जा, पाकिस्तानियुनि जा दुश्मन थिया, त सरकार उन्हनि खे पाण जेको आहे सो नेकाली हितां ॾिए पई। ऐं ख़सूसन सिंध में असांखे जेकी आहे उहा तेज़ रफ़्तारी नज़र नथी अचे अफ़गानियुनि जे नेकालीजण जे हवाले सां। सरकार या इंतिज़ामिया या जेके असांजा पुलिस जा इदारा आहिनि, हिन वक़्तु ताईं जैकबाबाद ज़िले जे अंदरि सखर हेॾो वॾो शहर आहे, सिंध जो 3 नंबर या वधीक साहिल जोगी बि तव्हांखे ॿुधाए सघंदो, त मां इहो चवंदुसि त जैकबाबाद ज़िले सराउंडिंग में एतिरा अफ़गानी रहनि था। हाणे ॾिसो न, जेको हिते सही नमूने जो पाकिस्तानी पठान हूंदो, उनजा वॾा पंहिंजा कारोबार आहिनि, पर ही रोलुनि जीअं जेके अॻवानी आहिनि, कॾहिं कपिड़ो विकिणंदे तव्हांखे नज़र ईंदा, कॾहिं किथे खाटी कंदे नज़र ईंदा, छो त उन्हनि खे मुस्तक़िल कारोबार हिते न आहे कुझु, जी मां नथो चवां जिन खे वॾो वॾो कारोबार हुजे कराची हैदराबाद में, पर जेके असांजा ही नंढा नंढा शहर आहिनि, ज़िला आहिनि, हिते इन्हनि खे मुस्तक़िल कारोबार न आहे। ऐं इन्हनि खे रोलू अॻवानियुनि खे सॾींदो आहियां, इहे रोलू आहिनि, इन रोलाकनि खे अञा ताईं सरकार नेकाली न ॾेई सघी आहे। अञा ताईं जेके उहे माण्हू जेके हिननि जी सरपरस्ती कंदड़ आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कंहिं एक्शन न आहे। ठीकु आहे परवेज़ साहब, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे। हालत इहा आहे त सईदाबाद में बि गुज़िरियल ॾींहुं अफ़गानी हिकु झंडो खणी करे ॿाहिरि निकिरी आयो आहे। हुकूमत जूं दावाऊं आहिनि त अफ़गाननि खे जेको आहे त हितां निकाली ॾिनी वई आहे, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते लिकी विया आहिनि। होल्डिंग कैम्प ताईं जेको तव्हां अंग अखर ॿुधाया आहिनि, टोटल 42 अफ़गान बस्ती मां हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू आहिनि, सवाल इहो पैदा थिए थो त उहे किथे आहिनि, कहिड़े शहर में आहिनि, को ॿुधाइण लाइ तयारु न आहे। तव्हां ॾे ईंदुसि अज़ीम बारिजू साहिबु, तव्हां लास्ट टाइम ॿुधायो हो त जेका अफ़गान बस्ती मां निकिता उन्हनि जा माइट कोटड़ी में बि तमामु वॾी तादाद में अफ़गाननि जा जेके ॻोठ आहिनि उहे क़ाइमु थियल आहिनि। छा सूरत हाल आहे हाणे? तव्हां वटि कहिड़ा अंग अखर आहिनि? छा मालूमात आहे त हीअ जेके निकिता हितां अफ़गान बस्ती मां उहो विया कहिड़े पासे आहिनि? वॾी महिरबानी सुभान साईं। तव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहं पाण हिन अफ़गान पनाहगीरनि जी नेकालीअ बाबति हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं त कराचीअ खां जेके निकितल अफ़गानी जेके आहिनि उहे कोटड़ी पहुता। बिल्कुलु कुझु जेके असांखे इहे ज़रिया जेके इतला मिलिया त कुझु अफ़गानी पनाहगीर जेके गैर मुल्की तरसियल हुआ, कराची मां जीअं ऑपरेशन थियो त कोटड़ी साइट में जेको आहे ख़ुदा जी बस्ती वारे इलाइक़े में अफ़गान बस्ती क़ाइमु थियल, उते कुझु अफ़गानी जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तरीक़े सां पंहिंजे माइटनि वटि जेको आहे लिकी विया आहिनि। उनखां अलावा आहे मांझनि तहलके जी जेकी खाणोठ ऐं कोल माइंस में बि जेको उहो कुझु जेके आहिनि उहे तरसियल आहिनि। असांजा जेके आहिनि पठान भाइर आहिनि, उन्हनि असांखे अहिड़ो इतला बि ॾिनो त वॾे पैमाने ते जेके आहिनि हिते तरसियल आहिनि, मगर इंतिज़ामिया उहा दावा करे थी त का बि जेको उहो गैर मुल्की अफ़गानी जेके कराची मां निकिता उहे जेके आहिनि हिते न तरसियल आहिनि।
सुभाणे हिन वक़्तु बि वॾे पैमाने ते जेको आहे गैर मुल्की अफ़गान बस्तियूं जेके आहिनि असांजे जामशोर ज़िले अंदरि जेको आहे समूरी सिंध में जेको उहो मशहूरु आहे त कोटड़ी साइट में जेको अफ़गान बस्ती क़ाइमु थियल उते असांखे जेको आहे सिंध हुकूमत त संजीदगी नज़र न पई अचे त गैर मुल्की अफ़गानियुनि जे ख़िलाफ़ जेको आहे सिंध में को मज़बूत ऑपरेशन कजे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हितां जी ज़िले इंतिज़ामिया जंहिंमें DC जामशोरो हुजे या SSP जामशोरो या ॿी इंतिज़ामिया हुजे हिन वक़्तु ऑपरेशन कंदे असांखे किथे बि नज़र न पियो अचे। कुझु ॾींहं हिकु फार्मेटी ऑपरेशन कयो वियो अफ़गान बस्ती कोटड़ी साइट में सुबुह जो 4 बजे जेको उन्हनि अफ़गानी जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। असां बि उते पहुतासीं त अफ़गानी जेके आहिनि उते तरसियल जेके आहिनि उहे असां सां विहण लाइ तयारु थिया त तव्हां जेको आहे हर वक़्तु जेको आहे रिपोर्टिंग करणु अचो था, तव्हां छो था अचो? पर अफ़सोस सां चवणो थो पए हिन वक़्तु ताईं जेको आहे सिंध हुकूमत हुजे या ज़िले इंतिज़ामिया गैर मुल्की जेके अफ़गानी तरसियल जामशोर अंदरि उन्हनि जे ख़िलाफ़ का बि ऑपरेशन न कयो, छो त सिंध तरक़ी पसंद पार्टी 2 ॾींहंनि खां डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो जेको आहे एहतिजाज करे रहिया आहिनि, हिकिड़ो ई मुतालबो करे रहिया आहिनि त सिंध समेत जामशोर ज़िले अंदरि जेके गैर मुल्की तरसियल अफ़गानी उन्हनि खे फौरी तौर जेको उहो निकाल ॾिनी वञे। मगर हिन वक़्तु ताईं असां ॾिसूं पिया त सिंध हुकूमत हुजे या हितां जी इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो। वॾे पैमाने ते हिन वक़्तु बि जेको आहे जामशोर ज़िले में जेको उहा गैर कानूनी तरसियल हिकु अफ़गानी जेको आहे कुझु ॾींहं पहिरियां जेको पुलिस पकड़ियो उनखे बि जेको आहे छॾे ॾिनो आहे। मजमूई तौर जेको इंतिज़ामिया इहा बार दावाऊं करे थी त 41 जेके आहिनि उहे असांजे ज़िले में जेको उहो रजिस्ट्रेशन जेकी आहे उनजी अफ़गानी जी तरसियल आहे। कराची खां जेके निकितल अफ़गानी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी जामशोर ज़िले में बि पंहिंजे माइटनि वटि तरसियल अथनि, मगर हुकूमत ऐं हितां जी इंतिज़ामिया तरफ़ां इहो न पई ॿुधाए त केतिरे तइदाद में जेको तरसियल जेके असांखे जेसिताईं सुभाणे ख़बर आहे त वॾे तइदाद में हिन वक़्तु बि जेको उहो पंहिंजे माइटनि वटि जेको तरसियल उन्हनि खे जेको आहे हाली फ़िलहाल त ॿाहिरि नथा कढी सघनि त छो त उन्हनि खे ख़बर त हिन वक़्तु ॿाहिरि निकिरंदा त पकड़िजी पवंदा, मगर उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कोन थियो आहे। कोटड़ी साइट जी हुजे जामशोरो फाटक ते हुजे या खाणोठ कोल माइंस जेको इलाइक़ो आहे उते बि वॾे तइदाद में जेको आहे गैर मुल्की अफ़गानी त अॻे ई तरसियल आहिनि। जेके कराची मां निकितल आहे उहे उन्हनि वटि जेको आहे माइटनि वटि जेके आहिनि उहे तरसियल आहिनि। अहिड़ा असांजा जेके सोर्स आहिनि असांजा ज़रिया जेके ॿुधाइनि पिया त उहे माइटनि वटि वेठल आहिनि, उन्हनि खे घरनि में ई रहायो वियो त ॿाहिरि तव्हां न निकिरो त तव्हांजे ख़िलाफ़ जेके उहा मज़बूत जेके कार्रवाई थींदियूं, तव्हांखे हिरासत में वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं मोकिलियो वेंदो। मगर इंतिज़ामिया इहा बार दवाऊं करे बि त असां ऑपरेशन कंदासीं, मगर असांखे किथे बि हिन वक़्तु ऑपरेशन न पियो थिए। ठीकु आहे अज़ीम तव्हां सां गॾु ई रहो। बुलंद खान जुणजो साहिब आहिनि तर्जुमान सिंध हुकूमत उन्हनि बि असांखे जॉइन कयो। बुलंद साहिब मां तव्हां ॾे अचां थो, पहिरियां मुख़्तसरनि मां साहिल जोगी साहिब ॾे वेंदुसि। साहिल साहिब जो पॉइंट अचे पोइ तव्हां सां तफ़सीलन ॻाल्हि ॿोल कयां थो। साहिल साहिब छा अफ़गानी हितां ॿुधायो हुकूमत जी दावा आहे त भई अफ़गान बस्ती ख़ाली थी वई, घर ड्रही विया, होल्डिंग कैंप ते टोटल 42 माण्हू पहुता आहिनि, सखर डिवीज़न में बि वॾी तादाद में अफ़गानी मौजूदु हुन इतला आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन्हनि इलाइक़नि में लिकिया आहिनि, तव्हां वटि छा सूरत हाल आहे, छा इतला आहिनि त इहे विया केॾा आहिनि अफ़गानी? सुभान साहब हुकूमत जी गैर संजीदगी त इन मां ई नज़र अचे थी त लखनि जे तादाद में अफ़गानी जेकॾहिं सिंध में दाख़िल थिया आहिनि ऐं निकिता होल्डिंग कैंप जे ज़रिए यानी जेकाबाद में जेका होल्डिंग कैंप क़ाइमु आहे 42 ॼणा, त इते हुकूमत जी पुलिस जी ऐं जेके वास्तेदार इदारा आहिनि उन्हनि जी कारकर्दगी जेका आहे सवालिया निशान बणिजी वञे थी। ठीकु आहे, ॾिसो तव्हां त कराची मां जेकॾहिं निकिता त उहे होल्डिंग कैंप ताईं न पहुता, उहे विया काॾे गुम थी विया विच रस्ते में। उनजी जेका गुमशुदगी आहे पुर इसरारियत गुमशुदगी उहा पाण सां चऊं हिकिड़ो वॾो सवाल आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त ही जेका ऑपरेशन आहे अफ़गाननि जे ख़िलाफ़ अफ़गाननि समेत जेके बि गैर कानूनी तौर ते परॾेही सिंध ऐं मुल्क जे ॿियनि सूबनि में रहंदड़ उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जेको आहे इहो अॼु खां न पर 2023 खां स्टार्ट थियो आहे। हाणे न 2 साल जे अरसे जे दौरान 3 दफ़ा टियों भेरो यानी ही 3 मरहलो आहे ऑपरेशन जो जेको तेज़ कई वई आहे। ऑपरेशन अफ़गाननि समेत परॾेहियुनि जे ख़िलाफ़ जेके गैर कानूनी तौर तरसियल आहिनि, पर उनजो जेको रिज़ल्ट आहे उहो ज़ीरो आहे। उनजो सबबु हिकु त इहो आहे त जेके अफ़गानी आहिनि उन्हनि जा वास्ता ऐं जेकॾहिं अफ़गानी अची असांजे घर में यानी असांजे सूबे में दाख़िल थिए थो त इन जो मक़सदु इहो आहे त हितां जो माण्हू हितां जे असांजे घर जो माण्हू फ़र्ज़ु जेको आहे उन्हनि सां कंहिं न कंहिं तरीक़े सां सहूलियतकारी वारो किरदारु अदा करे थो। इन जे करे फैमिलियुनि समेत हिते आया, हिते अची करे उन्हनि पंहिंजा कार्ड वग़ैरह ठाराया ऐं कार्ड
जेके ठाराया विया उहे ठाराया कीअं विया उहे पहिरियों जॾहिं पॉलिसी हुई नादरा जी, उन नादरा जी पॉलिसी मुताबिक़ तव्हां को बि मिट माइट ॼाणाए करे पंहिंजो ऐं उनजो पुराणो कार्ड ॾेखारियो। हाणे पुराणनि कार्डनि में जेके उन वक़्त जा पुराणा कार्ड हूंदा जंहिंमें फोटू ऐं हथ सां लिखियल अखर हूंदा, फ़र्ज़ु कर जेकर तव्हांजो कार्ड आहे त तव्हांजे कार्ड ते जेको तव्हांजो पंहिंजे ॾाॾे परॾाॾे जे नाले सां ठहियल कार्ड आहे उन जे नाले ते तव्हांजे पंहिंजे मिट माइट खे तव्हां उन फैमिली जो फ़र्ज़ु ॼाणाए छॾियो। अहिड़े तरीक़े सां असांजे हिते जे माण्हुनि उन्हनि जी सहूलियतकारी जो किरदारु अदा कयो, कार्ड ठही मिलिया। वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके अफ़गानी निकिता कराची मां विच रस्ते मां पुरसरा नमूने गुम थी विया, लापता थी विया, त उन्हनि खे बि रस्तनि में किथे न किथे असांजे हिन माण्हुनि हितां जे जेके पठान बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ माण्हू पछतो ॻाल्हाईंदड़ माण्हुनि उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे घरनि में पंहिंजे फैमिलियुनि में ऐं पंहिंजे ॻोठनि में उन्हनि खे विहारे छॾियो आहे। त मजमूई तौर ते जेको ऑपरेशन थियणु खपे उहो ऑपरेशन जिते बि तमामु पछतो ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि सां सुठे नमूने वेरिफिकेशन थिए, ईअं न थिए जो पछतो ॻाल्हाईंदड़ न खे परेशान कयो वञे। ठीकु आहे, खालसा मां तव्हां ॾे अचां थो वापसि, ताईं पंहिंजे गुफ़्तगू सिलसिलो बुलंद ख़ान जोनेजो साहिब आहिनि, तर्जुमान सिंध हुकूमत, उहे असां सां गॾु आहिनि। उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयूं त हीअ जेके अफ़गान बस्ती मां जेके माण्हू निकिता होल्डिंग कैम्प ते, टोटल जेकाबाद वारे होल्डिंग कैम्प ते 42 माण्हू पहुता आहिनि, ही माण्हू विया केॾांहुं आहिनि? आख़िर हुकूमत खे ख़बर आहे, हुकूमत के अंग खरा आहिनि त भई आख़िर हीअ माण्हू विया केॾांहुं? बुलंद ख़ान साहिब तव्हांजी महिरबानी सर ॿुधाइजो त हीअ केॾांहुं विया अफ़गानी जेके अफ़गान बस्ती मां हज़ारनि जी तादाद में निकिता आहिनि? होल्डिंग कैम्प आहे जिते उनजी रजिस्ट्रेशन थींदी आहे, उनखे तरसायो वेंदो आहे, उनखां पोइ उन्हनि खे पंहिंजे ॾेह मोकिलियो वेंदो आहे। हिन वक़्त जी जेके रिपोर्ट आहिनि अफ़गान बस्ती में ऑपरेशन खां पोइ टोटल 42 माण्हू जेकाबाद जी होल्डिंग कैम्प पहुता आहिनि। का मालूमात आहे सरकार खे का ख़बर आहे विया केॾांहुं आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। उम्मीद आहे तव्हां बि ख़ुशि हूंदो, सभु दोस्त बि ख़ुशि हूंदा। साईं सभिनी खां पहिरीं इहा ॻाल्हि वाज़े करणु हिते लाज़मी आहे त सिंध हुकूमत हर हवाले सां इन मामले में इलाही संजीदगी वठे थी ऐं इलाही हर मामले में जेको आहे अफ़गान नेशनल्स जेके पाकिस्तान में सिंध में करे पनाह उन्हनि खे जेको मिली आहे उन जे ख़िलाफ़ ऑपरेशन में फुल फोर्स सां ऐं पूरे तरीक़े सां लथल आहे ऐं तेसि ताईं लथल रहंदी जेसि ताईं न मोकिले छॾियूं। असली में असां जॾहिं खां अफ़गानी कोई साल या 2 सालनि खां हिते न आया आहिनि, इहे जीअं साईं हाणे बि ॻाल्हि कई त अफ़गानी इलाही टाइम खां जेके आहिनि पाकिस्तान में उन्हनि जेको आहे सहूलियत उन्हनि खे मिली आहे, उन्हनि खे जेको आहे असां ॿाहिरनि वांगुरु रखियोसीं, पर अॼु जेको आहे उहो असांखे ई तकलीफ़ ॾियण लाइ हर अमल कनि था। इन करे फेडरल गवर्नमेंट जो, पाकिस्तान जी हुकूमत जो, पाकिस्तान जी फ़ौज जो, इस्टेब्लिशमेंट जो, सभिनी जो हिकु मौक़िफ़ आहे जंहिंमें सिंध हुकूमत बि शामिल आहे त अफ़गानियुनि खे असांखे हो असांखे असांजे मुल्क खे नथा ॾेई सघनि, तकलीफ़ पहुचाईंदा त असां लाइ उहे क़ाबिल क़बूल न आहिनि। पोइ हुन में जेके माण्हू असांजा हिते उन्हनि खे सपोर्ट कनि था, जेके माण्हू हुननि खे किरायनि ते दुकान ॾियनि था, जेके माण्हू हुननि खे हिते पनाह ॾियनि था, हिन हाणे मामले में उन्हनि खे बि उन्हनि खां बि तशवीश कई वेंदी ऐं हुननि खे बि उनजो अज़ालो ॾियणो पवंदो। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे बुलंद खान साहब, ॻाल्हि कई त हो कोई बुलंद खान साहब, बुलंद खान साहब केपीके जी इलाही टाइम खां हिते मौजूदु हुया, उन्हनि जा वस्ता वग़ैरह जेके असांजे लोकल माण्हुनि सां गॾु आहिनि ऐं हुननि खे इलाही जायुनि ते लोकल सपोर्ट मिले थी। पर इहा ॻाल्हि बि वाज़े करणु ज़रूरी आहे त लोकल सपोर्ट जेको बि ॾींदो उन्हनि खे जेको आहे कानून खे फेस करणो कॾहिं सर कानून हरकत में कॾहिं ईंदो आख़िर ताईं? सिंध जा माण्हू छा सम्झनि कॾहिं कानून हरकत में ईंदो? केपीके जी सरकार ॿुधाए चुकी आहे त असां 6000 कुझु जेके अफ़गानी आहिनि उन्हनि खे पंहिंजे ॾे मोकिले चुका आहियूं। पंजाब हुकूमत पंहिंजा अंग अखर ॾेई चुका आहिनि। सिंध हुकूमत ॿुधाए सघे थी त केतिरा माण्हू साईं सिंध मां जेको आहे त अफ़गानिस्तान मोकिलिया विया आहिनि? साईं मां हुन ॾींहुं बि हुन वक़्तु बि कराची में बि हिकिड़ो ग्रैंड ऑपरेशन, वॾो ऑपरेशन थियो जंहिंमें तक़रीबन राथा विया ऐं कुझु माण्हू जेके आहिनि थी सघे थो डायरेक्ट पाण उहे जेके आहिनि डायरेक्टली निकिरी विया आहिनि ऐं कुझु माण्हू हुते विया आहिनि। हर कोई जेको आहे उहो कैंप्स ते पहिरीं न वियो आहे। उन्हनि खे इलाही माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन खे डायरेक्ट रवानो कयो वियो आहे।
त इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। ऐं इलाही जल्द जेको आहे जेके बि फैक्ट्स एंड फिगर्स हूंदा उहा बि हुकूमत दोस्तनि खे पेश कंदी। ठीकु आहे बुलंद खान साहब, आहे त सिंध हुकूमत हिन ॻाल्हि खे इलाही संजीदगी सां वठी थी ऐं इन्हनि खे बिल्कुलु हितां जेको आहे वापसि पंहिंजे मुल्क मोकिलंदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी बुलंद खान जोनी साहब जो आवाज़ बि ठीकु न पियो अचे, कोशिशि हुई त हुन सां वधीक ॻाल्हि ॿोल कजे, पर हुनजो जेको नेटवर्क जो मसइलो आवाज़ु डिस्टर्ब थिए पियो। वक़्तु थियो आहे नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, ज़िक्र कंदासीं जेको आहे त ही जेको सरेंडर पॉलिसी आहे 2005 जंहिंमें धाड़ेलनि खे इहा रिआयत ॾिनी वई आहे त हू अचनि, हथियार फिटा कनि, पंहिंजे केसनि खे मुंहुं ॾियनि ऐं उनखां पोइ भले हू अगरि कोर्टनि मां आज़ादु थियनि था त हलिया वञनि। उन में मुख़्तलिफ़ लवाज़मात आहिनि, उनजी फैमिली खे बेनज़ीर इनकम सपोर्ट तहत सपोर्ट करण जो फ़ैसिलो आहे। अॼु जेके पहिरें मरहले में 50 खां वधीक जेके धाड़ेल हुया, मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल माण्हू हुया, उन हथियार फिटा कया आहिनि, उन मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ब्रेक खां पहिरियां पाण ज़िक्र कयोसीं त अफ़गान बस्ती में जेको ऑपरेशन हुयो उनखां पोइ अफ़गाननि खे हितां त निकाली मिली, पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके अफ़गान पनाहगीर आहिनि उहे लिकी विया आहिनि। होल्डिंग कैंप ताईं टोटल 42 माण्हू पहुता। उन सां गॾोगॾु ॿियो अहम इशू आहे त ही 3 ज़िला जंहिंमें शिकारपुर, कशमोर ऐं घोटकी, इन में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। सिंध जे ॿियनि शहरनि में बि मजमूई तौर ते, पर ही जेके इलाइक़ा ही ज़िला हुया ही तमामु ख़तरनाक सूरत हाल हुई। हुकूमत फ़ैसिलो कयो त जेके हथियार धाड़ेल हथियार फिटा कंदा उन्हनि खे रिआयत मिलंदी। अॼु उन जे पहिरें मरहले में शिकारपुर में हिकु तमामु वॾी तकरीब थी, जंहिंमें घरू वज़ीर, IG सिंध समेत मुख़्तलिफ़ जेके अमलदार हुया उन्हनि शिरकत कई। उन में 50 खां वधीक जेके धाड़ेल हुया, मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हुया, उन्हनि अॼु हथियार फिटा कया आहिनि, पाण खे कानून जे हवाले कयो आहे। उन्हनि में सिर्फ़ु अंग हिकु बिरादरी जो वधीक आहे, जॾहिं त शिकारपुर जा माण्हू पेश थिया। कशमोर ऐं घोटकी जा जेके गैंग आहिनि उहे अञा ताईं गैर हाज़ुर आहिनि। मामिलो छा आहे, इन ते ज़ाहिद नून साहब असां सां गॾु शिकारपुर जा रिपोर्टर आहिनि। ज़ाहिद साहब महिरबानी। ज़ाहिद साहब अॼु त पहिरियां इहो ॿुधाइजो त ही जेके धाड़ेलनि हथियार फिटा कया आहिनि इन्हनि खे कहिड़ियूं जेको आहे त जेको यकीन ध्यानियूं करायूं वयूं त भई छा मामिलो आहे, कीअं हिननि खे रिआयत मिलंदी, हिन जी फैमिली खे रिआयत मिलंदी, छा ॿुधायो आहे अॼु जेके पेश थिया, छा चवणो उन्हनि जा, उन्हनि सां तव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी सघी? ठीकु आहे को जेको आहे ज़ाहिद नून साहब सां राब्तो जेको आहे जेसिताईं बहाल थिए तेसि ताईं। अच्छा परवेश साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि। ही तव्हां बुलंद साहब जी गुफ़्तगू ॿुधी, बुलंद साहब ॿुधाइनि पिया त भई ईअं पंहिंजे लेखे हलिया विया हूंदा। KPK जी सरकार अंगखर जारी कया आहिनि, उन सां गॾोगॾु पंजाब हुकूमत अंगखर गॾु कया आहिनि त असां हेतिरे माण्हुनि खे मोकिले चुका आहियूं। असांजी हुकूमत जी संजीदगी आहे त हू ॿुधाइनि त तव्हां ॿुधायो पिया ॻाल्हि त डिप्टी कमिश्नर हिन जी रज़ामंदी खां असां चेक पोस्ट अचंदा कंहिं माण्हू खे छॾींदासीं कोन्हे, कीअं हलिया विया? मामिलो तव्हांखे सम्झ अचे थो साईं? साईं ॾिसो न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त विच ते जेके बि ज़िला अचनि था कराची खां पोइ जेकॾहिं हू ट्रेवल कनि था, ज़ाहिर आहे इहा हाणे वधीक तव्हां अब्दुल्ला बलोच जहिड़े तव्हांजे प्रोग्राम में कराची जेको असांजो रिपोर्टर दोस्त आहे उन ॿुधायो त अफ़गान बस्ती मां इहे ऑपरेशन कयो वियो। हाणे ऑपरेशन जो थियो त ज़ाहिर आहे उहो पुलिस ऐं इदारनि ऑपरेशन कयो हूंदो न, उन खां पोइ उन्हनि खे पक हूंदी त हे अॻवानी आहिनि, उन्हनि जी वेरिफिकेशन थी हूंदी, नादरा मां उन्हनि जे कार्डनि जी वेरिफिकेशन थी हूंदी, तंहिंखां बाद में ऑपरेशन करे उन्हनि खे सोघो कयो वियो हूंदो। ऐं कराची में बि मां सम्झां त होल्डिंग पॉइंट आहे, उते उन्हनि खे रखण खां पोइ उन्हनि खे गॾु करे पोइ कोचिस जे ज़रिए सख़्त सिक्योरिटी ते हिते आंदो वेंदो आहे, जेको 2003 खां वठी 2025 ताईं हिन वक़्तु जेके टर्मरला गुज़री चुका आहिनि उन्हनि खे थींदो ईअं आयो आहे। हाणे उहो उतां जो DIG कराची ॿुधाए, IG साहब ॿुधाए, होम मिनिस्टर साहब ॿुधाए त हिते जॾहिं ऑपरेशन थियो उन्हनि माण्हुनि खे उहे 5000 हुया, 10,000 हुया, 20,000 हुया, केतिरा हुया उन्हनि खे तव्हां फैमिली समेत, छाकाणि त घरनि में रहनि पिया त फैमिली समेत हूंदा न, मासूम ॿारनि समेत हूंदा, त उन्हनि खे गिरफ़्तार करे तव्हां काॾे खणी वियो, उहो या उते बसि तव्हां उन्हनि खे भॼाए उतां कढियो ऐं पोइ चढ़ी जी सिंध पूरी बिल्कुलु ईअं अफ़गान बस्ती खां पोइ उन्हनि जो कोई जेको आहे अंगखर कोन्हे, हुकूमत वटि बि कोन्हे, को जवाबु ॾियण लाइ तयारु कोन्हे त इहे अफ़गानी विया केॾां। अच्छा परवेश साहब, तव्हां सां गॾु ई रहो। शाहज़ेब चाचड़ साहब आहिनि, SSP शिकारपुर आहिनि।
ही जेको सॼो मामिलो आहे अॼु जेके हथियार फिटा कया आहिनि धाड़ेल मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हुआ उन मामले ते शाहज़ेब साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। शाहज़ेब साहिबु इहो ॿुधाइजो त अॼु जेके माण्हुनि हथियार फिटा कया आहिनि सभु धाड़ेल हुया या मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा बि इन्हनि मथां केस हुया साईं, छा तफ़सील आहिनि? जी वॾी महिरबानी तव्हांजी। मां तव्हांखे ब्रीफ कंदो हलां जी। 11 अक्टूबर 2024 ते असांजो ऑपरेशन गढ़ी तेगो स्टार्ट थियो। फर्स्ट एवर पंहिंजी नेचर जो इहो ऑपरेशन हुयो जंहिंमें असां गढ़ी तेगे में जेको हिकिड़ी टफ नट टू क्रैक कचो सम्झो वेंदो आहे सिंध जो, उन में असां एंट्री कईसीं रेंजर सां गॾु मिली करे। ठीकु आहे। ऐं उन में अलाह जे फज़लो करम सां असांजी पेशकदमी अॻिते हलंदी रही ऐं उन जे नतीजे में असांखे अलाह साईं तमामु घणियूं कामयाबियूं ॾिनियूं, जंहिंमें वॾे अंग में जेका डाकू हुया उहे मारिजी विया, काफ़ी ज़ख़्मी थिया ऐं असां उते पंहिंजो डेरो इन तरीक़े सां जमाए छॾियोसीं त असांजो कॉर्डन जेको आहे उहो एतिरो मज़बूत थी वियो जो इवेंचुअली धड़ेलनि सरेंडर करण जी पंहिंजी असांखे न्यापो कयो त असां हाणे हथियार फिटा था कयूं, जंहिंजे नतीजे में अॼु इहा सेरेमनी होल्ड थी, सरेंडर सेरेमनी शिकारपुर पुलिस लाइन्स में। ऐं हे जेका सरेंडर थिया आहिनि इहे हिकिड़ी ट्राइब जा जेके तेगाणी गैंग चवंदा आहिनि उन्हनि जा इहे जेका हेड्स हुया ऐं उन्हनि जा मेंबर्स हुया त हिननि में सभिनि जे मथां केसिस आहिनि संगीन नोयत जा ऐं उन सां गॾोगॾु जीअं अगवा बराए तवान थी, मर्डर्स थी वियो, राजधानी थी वियूं, हाईवे डकैती थी वियूं, हिन क़िस्म जे केसिस में घुरबल हुया। अच्छा शाहज़ेब साहिबु ही जेको सरेंडर पॉलिसी आहे 2005 बि इन्हनि जेकी फैमिलीज़ खे जेको आहे त मुख़्तलिफ़ मरातू ॾियण जो बि को ज़िक्र आहे, छा यकीन ॾियानी कराई आहे अगरि हीअ हलिया वेंदा जेल उन खां पोइ हिन जी फैमिली लाइ कहिड़ो पैकेज आहे, छा उन कहिड़ी क़िस्म जी रिआयत हूंदी उन्हनि जी? ॾिसो हे हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायो त फर्स्ट ऑफ इट्स काइंड सिंध गवर्नमेंट जो इनिशिएटिव आहे कचे जे हवाले सां, जंहिंमें ऑब्वियसली हाणे हे एतिरे वॾे अंग में जेका आहिनि असांजा धड़ेल उहे सरेंडर थिया आहिनि, हथियार फिटा कया अथनि, त उन्हनि जी जेकी फैमिलीज़ आहिनि हिननि खे ऑब्वियसली कंहिं क़िस्म सां को हैरेसमेंट न कई वेंदी ऐं उनजे अलावा जॾहिं हे पंहिंजा केसिस खे फेस करे अचनि था पिया त उन्हनि में हिननि खे इन शइ जी लिबर्टी ॾिनी वेंदी त हे पंहिंजे कारे रोज़गार जेको आहे उहो करनि ऐं जीअं अनलाइक पहिरां ईअं थींदो हुयो कि हिननि खे अननेसेसरी हैरेसमेंट कयो वेंदो हुयो, तंग कयो वेंदो हुयो, हिननि खे मजबूर कयो वेंदो हुयो, त उहो हिन शइ जे लाइ हिकिड़ी कंप्लीट पॉलिसी आहे जंहिंमें न सिर्फ़ु पुलिस आहे, रेंजर्स आहे ऐं अदर लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ ऐं इंटेलिजेंस एजेंसीज़ जो हिकिड़ो पूरो पैनल आहे ऐं उन सां गॾोगॾु 2 कमेटीज़ ठहियूं आहिनि। हिकिड़ी जेकी प्रोविंशियल लेवल ते आहे उहा मॉनिटरिंग कमेटी जेकी होम मिनिस्टर साहब पाण हेड करनि था पिया। ठीकु आहे। ऐं उन में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा जेका आहिनि हेड्स शामिल आहिनि ऐं हिकिड़ी आहे डिविजनल लेवल ते इम्प्लीमेंटेशन कमेटी जेके रेंजर्स जा सेक्टर कमांडर ऐं DIG जेका रेंज आहिनि उहो हेड कंदा। सही आहे। त इनशाला इट्स अ गुड स्टेप ऐं मां उमीद कयां थो पियो त हाणे हिकिड़ो चेंज जेको आहे इन एरियाज़ में ईंदो इन हवाले सां जंहिंजी शुरूआत थी चुकी आहे। अच्छा शाहज़ेब साहिबु ही जिन पाण हथियार फिटा कया आहिनि छा कानूननि पुलिस तरफ़ां कुझु हिननि खे रिआयत मिलंदी, छाकाणि त अगरि ॿिया जेके पोयां आहिनि हिननि खे किथे न किथे रिलीफ मिलंदो त अञा वधीक जेको धाड़ेलनि जो अंग आहे उहो सरेंडर कंदो, हिननि लाइ कुझु इहो त आहे जेको माण्हू पाण हथियार फिटा करे कानून में किथे का अहिड़ी गुंजाइश आहे त जेको पाण हथियार फिटा करे त उनखे कुझु न कुझु का रिआयत मिली सघे? ॾिसो कानून जेको आहे न उहो ॾाढो क्लियर आहे पंहिंजे वर्डिंग में बि ऐं पंहिंजी स्पिरिट में बि। हुन में इहो आहे कि जेका तव्हांखे इहो ख़बर आहे हिकिड़ो नेचुरल कल्चर हिकिड़ो हूंदो आहे त केसिस मतिलबु किथे बि ॾोह थिए थो पियो उहो 30-40 नाला जेका आहिनि रिवायती उहो हर FIR में उहो मतिलबु उनजा दर्ज थींदा आहिनि। त जेका छो त हाणे ऑन ग्राउंड असां पाण लथासीं, असां पूरी एरिया खे क्लियर कयोसीं ऐं वेठासीं उते त उतां जी डायनेमिक्स खे सम्झोसीं, उतां जे माण्हुनि खे सम्झोसीं ऐं उतां जे हालात खे सम्झोसीं त उन में असांखे एटलीस्ट एतिरी क्लैरिटी अची वई आहे कि जेका माण्हू आहिनि उन्हनि जा कहिड़ा केसिस जेन्यून आहिनि ऐं कहिड़ा जेका आहिनि उहो कंहिं जीअं हूंदा आहिनि ग़लति तरीक़े सां ऑब्वियसली उन्हनि ते
नज़रसानी कंदासीं, जेका जेन्युइन केसिस आहिनि उहो फेस कंदा। अच्छा शादी साहब, ही जेके माण्हू जेके धाड़ेल जेके तव्हां वटि पेश पिया आहिनि, उन में तव्हां ॿुधायो आहे त कंहिं ते 80 लख इनाम आहे, कंहिं ते 60 लख इनाम आहे, इहो ॿुधाए सघो था त इहो जेके हाणे जेका इनाम जे मथां मुक़ररु थियल आहे उहो कंहिंजे हिसे में पुलिस खे मिले या उन्हनि छा चई सघूं था त इहे पैसा कंहिंखे मिलंदा? हाणे ॾिसो, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां कि जॾहिं बि को हेड मनी वारो माण्हू अरेस्ट थींदो आहे या एलिमिनेट थींदो आहे, हुनजी हिकिड़ी प्रॉपर SOP आहे असां वटि, ऐं उन SOP जे हिसाब सां जंहिं इन सॼे प्रोसेस में हिसो वरितो आहे त उन्हनि जी कॉन्ट्रीब्यूशन बेसिकली जंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन आहे उन्हनि खे मिलंदो आहे, ऐं इहो लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जीअं मिली करे करनि था पिया त उन्हनि खे इहो कॉन्ट्रीब्यूशन वेंदो ऐं अहिड़े तरीक़े सां ई थींदो। अच्छा, जन माण्हुनि जो नुक़सानु थियो, मिसाल तौर ते तव्हां ॿुधाए पिया हिकिड़ा जुड़तू केस उन्हनि माण्हुनि जे मथां मुक़ररु थियल आहिनि, इन पॉलिसी में इहो कुझु बि आहे त भई जन माण्हुनि जो नुक़सानु कयो हिननि माण्हुनि केसनि खे त फेस कंदा, उन्हनि जे नुक़सान जो अज़ालो कीअं थींदो? सुभाणे शायदियूं उन्हनि जूं नथियूं बीहनि, कंहिंजो लखनि रुपए जो किथे धाड़ो हिननि हयो हूंदो, किथे कंहिंजी का फुर कई हूंदी, किथे कंहिंजो माल मारियो हूंदो, उन्हनि माण्हुनि लाइ का इन में सिस्टम में कुझु आहे इन पॉलिसी में? उन्हनि खे कीअं एडजस्ट कयो वेंदो? तव्हां ॾिसो न, ॾिसो इहो क्वेश्चन जेको आहे इहो तव्हां हिकिड़ो जेको रेज़ कयो आहे जी, हिन में हाणे सिंपल ॻाल्हि आहे, कंहिंसां कंहिंजो को नुक़सानु थियो या कंहिंजो कोई जीअं तव्हां ॿुधायो कंहिंजो धाड़ो लॻो आहे या कुझु ॿियो आहे, त हुननि जे अगेंस्ट FIR जेकियूं आहिनि लॉन्च थियल आहिनि, मुदई पाण बीहंदो कोर्ट में त ऑब्वियसली हुनखे परसू करिणो पवंदो हुन केस जो। इहो जेतिरी केसिस जी जेकी जेन्युइननेस आहे उहो कंप्लेनेंट जे मथां डिपेंड कंदी। ठीकु आहे। अच्छा शादी साहब, ही सिर्फ़ु तव्हां पाण बि ज़िक्र कयो आहे त सिर्फ़ु तेगाणी जेको अंग वधीक आहे उहो तेगाणी गैंग जो आहे, शिकारपुर में ॿिया बि खोड़ गैंग आहिनि, पर कश्मीर जी ॻाल्हि कयूं, घोटकी जी ॻाल्हि कयूं, उतां जा गैंग अञा गैर हाज़ुर आहिनि। छा का उमेद करे सघूं था त कॾहिं ताईं वरी जेको ॿियो मरहलो आहे उन में बि त कुझु धाड़ियल सरेंडर कंदा अञा? तव्हां ॾिसो न, मां जेकी इनिशियली तव्हांजी ॻाल्हि इहा ॿुधाई त इहा हिकिड़ी पंहिंजी सिंध धरती जे लाइ ऐं पंहिंजे हिन इलाइक़े जे लाइ इहा हिकिड़ी ॾाढी ख़ुशाइन ॻाल्हि आहे कि असां हिकिड़ी शुरूआत कई आहे, हिकिड़ी सोच सां मैदान में लथासीं ऐं हुन में अलाह साईं असांखे कामयाबी ॾिनी। सिंध गवर्नमेंट जी असांजी फुल सपोर्ट हुई, असांजो होम मिनिस्टर साहिबु असांखे फ्री हैंड ॾिनो सॼे मामले ते। हाणे हुन में ईअं आहे कि ऑब्वियसली जेका डिफरेंट गैंग्स आहिनि, जीअं शिकारपुर में तव्हां ॾिसो असांजो जतोइन गैंग जे मथां तमामु वॾा ऑपरेशन थियल आहिनि, ठीकु आहे, ऐं उहो एरिया असांजो ऑलमोस्ट क्लियर थियल आहे, लेकिन हुनखे असां इनजे करे शामिल न कयोसीं छो त असां स्टेप बाय स्टेप हलणु चाहियूं था इन मामले जे मथां। हुनजे अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असांजे शिकारपुर जो एरिया आहे डायनेमिक्स अहिड़ो आहे त चौधारी कचे जो इलाइक़ो आहे, ऐं शिकारपुर पुलिस अलॉन्ग विद रेंजर्स जेको आहे हुननि हर एरिया में असां घिरियाऊं एंट्रियूं कयूं आहिनि ऐं असां पंहिंजो थाक विहायो आहे हुते, ऐं उन में इनशाला हाणे स्टेप बाय स्टेप जीअं अॻिते हलंदासीं काफ़ी माण्हू लाइन अप लॻा पिया आहिनि, काफ़ी माण्हू आहिनि, तव्हां हुननि इज़हार कयो आहे जीअं हे तव्हां ॾिठो हिनखे असां मटीरियलाइज़ कयोसीं सॼे मामले खे, त इहो स्टेप बाय स्टेप हलंदो ऐं तव्हां ॾिसंदव त कश्मीर में घोटकी में बि साॻियो ट्रेंड जेको आहे इहो शुरू थींदो ऐं इवेंचुअली लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन तव्हां पाण ॾिसंदव त केतिरी इंप्रूव थिए थी पई। ठीकु आहे, वॾी महिरबानी शाहज़ेब चाचड़ साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, तव्हां SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहिब जी गुफ़्तगू ॿुधी इहो ॿुधायो आहे त ऑपरेशन जे ज़रिए धाड़ियलनि खे सोढ़ो कयो आहे, उनखां पोइ हुननि वञी करे सरेंडर थियण ते राज़ी थिया आहिनि। हीअ सिर्फ़ु तेगाणी गैंग जा कुझु माण्हू आहिनि, अञा वॾे अंग में जेके धाड़ियल आहिनि उहे तयारु आहिनि। कोशिशि कबी त ज़ाहिद नून साहिबु असांजा जेके रिपोर्टर आहिनि जन अॼु इहो सॼो कवर कयो आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कजे। सवाल इहो ज़रूरु आहे त छा हीअ जेके हथियार फिटा कनि पिया इन सां जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर थी सघंदी न थी सघंदी, छाकाणि त हिन ते वॾे अंग में जेके बि हीअ धाड़ियल जन हथियार फिटा कया आहिनि, कंहिं ते 80 लख रुपया, कंहिं ते 60 लख रुपया, वॾे अंग में इन्हनि ते इनाम मुक़ररु थियल आहे। शाहज़ेब साहिबु ढके छुपे लफ़्ज़नि में चई विया आहिनि त हीअ जेके पैसा आहिनि हीअ उन्हनि खे ई मिलंदा जन कार्रवाई कया, मिसाल तौरु पुलिस, उन सां गॾु रेंजर्स जा जेके एहलकार जेके हिननि में कार्रवाई में सॼे मामले में शामिलु हूंदा उन्हनि में ही डिस्ट्रीब्यूट थींदी, उनजो तरीक़ेकार आहे, कुझु % पुलिस खे मिलंदा, कुझु % ॿियनि खे मिलंदा। कोशिशि कबी ज़ाहिद नून साहिब खां सम्झण जी कोशिशि कंदासीं त हीअ सॼी जेका तकरीब थी आहे अञा कहिड़े जेके गैंग आहिनि, जेको नेक्स्ट जेको ॿियो मरहलो थींदो। ज़ाहिद साहिबु तव्हांजी महिरबानी, त तव्हां हिकु त तव्हां सां राब्तो न पियो थी सघे, शाहज़ेब साहिबु तफ़सीलन ॿुधाए चुका आहिनि, तव्हां ॿुधाए सघो था त उनखां पोइ हाणे हीअ अॼु जेके 50 खां वधीक जेके
मुख़्तलिफ़ केसनि में जेके घुरबल माण्हू आहे उहे पेश थिया आहिनि। ॿियो जेको खेप आहे उन में कहिड़ी बिरादरियुनि जे माण्हुनि जो अंग हूंदो ऐं छा सम्झो त उहे केतिरा हूंदा? अॼु जेके शुरू में जेका सिंध हुकूमत जी पॉलिसी आहे सरेंडर पॉलिसी तहत अमन थींदो उन तहत 270 हथियार रखिया विया हुआ। ॿुधायो वियो त 270 धाड़ेल पेश थींदा, पर कुझु वक़्त खां पोइ जेका लिस्ट आई उन धाड़ेलनि जा जेके दुहारी आहे जेके हुते तकरीब में शरीक थिया उते 5 ॿुधाया विया। होम मिनिस्टर 70-71 जो ज़िक्र कयो, सिंध जे 70-71 जो ज़िक्र कयो, जेका आर्टिकली तौर ते लिस्ट ॾिनऊं उन में 65 जेके संगीन केसनि में घुरबल आहे जंहिंते ₹2 इनाम मुक़ररु थियल हो उनखे हिते आंदो वियो जेके उहे पेश थिया। हाणे जेके ॿिया आहिनि उहे मरले वारा कॾहिं पेश थियनि था उहा त हिकु सिंध पुलिस खे ख़बर या जेके उनखे पेश करण उनखे ख़बर, पर जेके पेश थिया आहिनि उन्हनि में तेजानी सतोई जंहिं सां तालुक़ु रखनि पिया उन्हनि चयो त कबीलाई जड़नि सबबि रिपोर्ट थियल केतिरा ई केस दाख़िल आहिनि ऐं इनाम मुक़ररु थियल हुया। हाणे को पतो न आहे त असां ते केतिरा केस आहिनि ऐं असां उन्हनि जो अॻिते कीअं कंदासीं। अॼु जेके तकरीब में शरीक थिया तमामु वॾी सिंध हुकूमत तरफ़ां तकरीब ही बज़ाहिर त धाड़ेलनि जे पेश थियण जी तकलीफ़ हुई, पर तमामु वॾी तकलीफ़ लॻे थी त को वॾो एज़ाज़ कंहिंखे ॾियणु जीअं चाहींदी आहे हुकूमत या जेके मौजूदीन या को आम माण्हू बि उन जीअं धाड़ेलनि ते पेश थियो वियो। आया त होम मिनिस्टर असां कुझु हथियार रखूं, जेके हथियारनि जो तादाद हो उहे किथां आया कीअं आया का ख़बर न आहे, पर उन हथियारनि ते नाला लिखियल आहे मुख़्तलिफ़ धाड़ेलनि जा। ॿुधायो वियो त 270 हथियार आहिनि, पर जेके धाड़ेल पेश थिया आहिनि उहे हिन वक़्ते 65 आहिनि ऐं उन्हनि ते ई इनाम मुक़ररु थियल आहिनि। बहरहाल जेके धाड़ेल पेश थिया आहिनि उन्हनि जो जेको पस मंज़र ॿुधायो पियो वञे त उहे कबीलाई जहिड़नि में या मुख़्तलिफ़ जहिड़नि आहिनि। जहिड़नि में हुया जेके रूपोश आहे जेके हुकूमत जी या ख़ुदि होम मिनिस्टर चयो त सरकारनि जे उन सां ई सॼो मामिलो तइ थियो आहे। पुलिस जो प्रेशर, लॉ एनफोर्समेंट जो प्रेशर ऐं धाड़ेलनि जे जो पाण मुरादो पेश कया आहिनि त जीअं अॻिते हली उहो गुज़ारे सघनि। ठीकु आहे ज़ाहिर साहब, हीउ ॿुधाइजो त हीअ त पुलिस जी ॻाल्हि आहे भई त हीअ ऑपरेशन थियो हुन जे ख़िलाफ़ प्रेशर पुलिस ठाहियो उन खां पोइ उहो सरेंडर थियण ते राज़ी थिया आहिनि। हुकूमत हिकिड़ी पॉलिसी बि ठाही उन में रिआयतूं मरायतूं हूंदियूं, हीअ त हुनजो मौक़िफ़ आहे। तव्हां वटि कहिड़ी मालूमात कहिड़ी यकीन दहानी कराई वई आहे इन सभिनी जेके पेश थिया माण्हू त भई तव्हां त जेके जीअं SSP साहिबु ॿुधायो जेके कूड़ा केस हूंदा उहे ख़ारिज थींदा उनखे रिआयत मिलंदी। ऑफ द रिकॉर्ड तव्हां वटि मालूमात आहे त कहिड़ी यकीन दहानी थी आहे उन खां पोइ हेॾे वॾे अंग में ही माण्हू पेश थिया आहिनि? SSP साहिब जो मौक़िफ़ पंहिंजी जाइ ते, पर हाणे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते काफ़ी वक़्त खां रिपोर्टिंग कयूं था पिया त जेको बि दोहारी पेश थींदो आहे उनखे रिआयत हूंदी आहे। हिकु पुलिस वटि बि रिआयत हूंदी आहे, ॿियो जेकॾहिं कोर्टनि में पेश थी वेंदो आहे पाण मुरादो त उनखे अदालत बि ज़मानत में उहा रिआयत ॾींदी आहे त हीउ पाण मुरादो पेश थी आहे, यानी हीउ ॾोहनि जी दुनिया खे छॾणु चाहे थो। हीअ जेका हुकूमत जी पॉलिसी ही पर असुल में आहे ईअं त ही 4-5 महीननि खां यानी बोर्ड खां अॻु खां हिकिड़ो ही तासुर जुड़े थो त शिकारपुर कंदकोट कश्मीर विलनि जा दोहारी पुलिस वटि पेश पवंदा जंहिंजी तकलीफ़ थींदी। उन लाइ तारीख़ बि आहियूं त कश्मीर कंदकोट में थींदो, कंहिं महिल चयो त कचे में तकलीफ़ थींदी, कड़ी ते जो कंहिं महिल तकलीफ़ हीअ जेका शिकारपुर में तकलीफ़ थी आहे। हाणे हिन ते इनाम कॾहिं मुक़ररु थिया, केस केतिरा हुया, पर कबीलाई जहिड़नि में ख़ासि करे जेके पेश थिया आहिनि इहे सब्जोई ऐं तेगानी बिरादरियुनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हुया। इन्हनि जा पाण में जेके अॻ में जहिड़ा हुया बिगारानी तेगानी ऐं सब्जोनि जा उहे ख़तमु थी विया आहिनि। इन्हनि में घणे माण्हू रूपोश आहे। थी सघे थो हिकिड़ो तासुर इहो आहे त इहे जेके जिन ते केस दाख़िल आहिनि जेके अॼु 50 पेश थिया आहिनि इन्हनि ते कबीलाई जहिड़नि जा केस ऐं ॿिया बि केस हूंदा कबीलाई जहिड़नि जा केस उहे उन में तइ कयो त जंहिं महिल हिन जा पैसा हिक ॿिए खे ॾिना वेंदा त शाहिदियूं फेराए वापसि वरिता वेंदा। हिकु तासुर इहो आहे त इन्हनि तां इहे केस जल्द में ख़तमु थींदा, छो त अॻु हुननि जा ठाह थी चुका आहिनि। उहे या त कोर्ट में लिखी ॾिना वञी घुरियूं त असां कंप्रोमाइज़ कई आहे, ठही विया आहियूं, उन खां पोइ कोर्ट केस तलब कंदी, या जंहिंजा केस शाहिदियूं फेराए विच में ई उहे ठही विया आहिनि, केस ख़तमु थी विया आहिनि, पुलिस वटि उन्हनि में अञा ताईं ही रूपोश आहिनि, उनजी लिस्ट कया वेंदा।
बहरहाल ही लॻे कोन थो त ही जेके बि पेश आहिनि को काल कोठरी में बंदि थींदा या उन्हनि ते जेके केस या पुलिस जी सबूतनि में ईंदा या जेके हुन में बंदि थींदा लाकपनि में बंदि थींदा ईअं कोन उन्हनि ई धारियल नस सां गॾु वेही BVIP जेको प्रोटोकॉल हो उन में मानी खाधी अथऊं यानी ही लॻे थो त हिकिड़ो तसलसुल आहे इन सूरत में त हिननि जा या त केस ख़तम थी विया आहिनि या ख़तम थियण वारा आहिनि या इहे वरी अॻिते हली माण्हू ई मटिजी वेंदा हिननि जो रुख हिननि जो नामनो लॻे ई कोन थो त कोई वञी कोर्टनि खे मुंहुं ॾींदा हाणे छा थो थिए ज़ाहिद साहब ही ॿुधाइजो त जीअं तव्हां चयो त क़बीलाई झड़नि वारनि जो अंग वधीक हुयो उहे माण्हू हुया त पोइ अगरि ही क़बीलाई झड़नि वारा हुया त पोइ पाण ई कीअं चई सघूं था त अमन अमान जी सूरत हाल बहितर थी जेके धाड़ियल हुया उहे त असल अञा ताईं पेश न थिया आहिनि त छा हिननि सां अचण सां कुझु न कुझु को फ़र्क़ु पवणो आहे छा ठीक है ज़ाहिद साहब तव्हांजो आवाज़ मूं ठीक न पहुचो प्रोग्राम जो वक़्तु भी पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो वॾी महिरबानी परवेज़ अबड़ो साहब ज़ाहिद नूर साहब अज़ीम बारेजो साहब साहिल जोगी साहब तव्हांजी सभु दोस्तनि जी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती नाज़रीन तव्हां गुफ़्तगू ॿुधी असांजे दोस्तनि जी हिकु त इहो मामिलो आहे त अफ़गानी केॾांहुं विया अफ़गान बस्ती ढही वई अफ़गान बस्ती मां हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू हितां बेदख़ल थिया आहिनि उहे सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि ताईं पखिड़िजी विया आहिनि लेकिन होल्डिंग कैप न पहुता आहिनि बॉर्डर ते न पहुता आहिनि सरकार अञा ताईं बेख़बर आहे इहे अफ़गानी विया केॾांहुं आहिनि KPK जी पंजाब जी हुकूमत अंगखर ॾिए पई पर सिंध सरकार अञा ताईं इहो अंगखर ॿुधाइण लाइ तयारु न आहे त केतिरनि अफ़गाननि खे संजीदगी जी हद आहे त ॿुधाइण लाइ सरकार तयारु न आहे त केतिरनि अफ़गाननि खे पंहिंजे ॾे मोकिलियो आहे उन सां गॾोगॾु हीअ जेका सरेंडर पॉलिसी आहे हीअ केतिरी जटादार साबित थी सघे थी हिन वक़्त ताईं जेका मालूमात आहे उहे जन हथियार फिटा कया आहिनि उहे सिर्फ़ु क़बीलाई जहिड़नि में ज़ाहिरी आहे जहिड़नि जे सबबु अगरि उहो रूपोश आहे त किथे न किथे कंहिं ॾोहनि में बि इन्वॉल्व हूंदा पर अञा ताईं वॾे जेके नाले वारा जेके धाड़ियल आहिनि उहे अञा ताईं पेश न आहिनि पिया इहा पॉलिसी केतिरी जटादार साबित थींदी इहो त वक़्तु ई फ़ैसिलो कंदी पर हिन वक़्तु पाण इहा उमेदु करे सघूं था त जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर थिए त जी माण्हू जेके इलाइक़े में ख़ौफ़ आहे ख़ासि तौरु टिनि ज़िलनि में जेका ख़तरनाक सूरत हाल आहे उनमें का न का बहितरी थी सघे अॼु जे प्रोग्राम ॾींदा इजाज़त ईंदड़ सूमर ते कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अलाह भाई।